घोट की जुलाई को आदलपुर जिते बिजली जो करंट लगण सबब नौजवान फौत थी वियो आहे। आदलपुर वेझो ॻोठ रमज़ान कोलाची में बिजली जो करंट लगण सबब 35 वरनि जो अब्दुल कुद्दूस कोलाची फौत थी वियो। आदलपुर वेझो ॻोठ रमज़ान कोलाची में बिजली जो करंट लगण सबब नौजवान फौत थियो आहे। अपडेट्स मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर माजिद अली कलवड़ खां। माजिद, वधीक आगाह कजो हिन वाक़े बाबति। आदलपुर ॻोठ रमज़ान कोलाची में नौजवान अब्दुल कुद्दूस कोलाची जेको पंहिंजे घर जे वाड़े में मेन खे गाह खणण खां पोइ पाणी ॾेई रहियो त मोटर जो स्विच विधे त जंहिंजे करे हुनखे करंट लॻण सबबु उहो फौत थी वियो आहे। जॾहिं त जेको आहे त अब्दुल कुद्दूस खे पंहिंजे ॻोठ खां जेको आहे त इस्पताल रवाना थिया त उहो रस्ते में दम धणीअ वाले थी वियो। जी, अपडेट करण लाइ महिरबानी माजिद अली। अपडेट्स में फिलहाल एतिरो ही। ब्रेक खां पोइ वञी सघंदो प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी। ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।